एडा तो दो ना मामा यार तमा हेलो अच्छा कोई मां अची तमा से मिला ठीक है हेलो था खुदा 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 जी चलो मुझे अफसोस न तो थे अफसोस छाजो अफसोस यूनिवर्सिटी में पढ़ाया भी पांचा थी वेंदा आहिनि ऐं असीं हिकिड़े घर जा भाती हूंदे भी आज ॾिठल ऐं ओपनिंग वांगे बिहेव था करियूं नहीं तो पी भी तो इहो ई चाहे न मुझो भी रिश्ते में तुंहिंजो चाचो किथे ठीक है ना ठीक है ॿियो कुछ न शायद मां ही गलती पई करियां तू तो इंसान दो सही ॿियनि जे ॾुखनि में शरीक थींदड़ हर दिल अज़ीज़ माण्हू आहीं इस्लाही मूंखे ॿियो बि कमु आहे को कमु हुजे तूं मूंखे ॿुधाए हाँ कमु त आहे लेकिन पंहिंजी बर्बादी जो अहसास ॾियारण भी तो कम हूंदो आहे न तू हिते जी पाण खे ठाहिण बदिरां पाण खे राईंदो पियो वञी कॾहिं वक़्तु मिले त हिन तबाही ते ज़रूर सोचजां हमदर्दी लाइ तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी प्लीज हिन ख़ौल मां ॿाहिरि निकिरी आ तू भले ही मूंखे पंहिंजे दुश्मन समझ पर असां तुंहिंजा दुश्मन न आहियूं ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि थी चवणु चाहीं ॿुधी सघंदे छो एॾी ख़ौफ़नाक ख़बर आहे छा ॻाल्हि छा आहे हिन भेरे वरी मुंहिंजी फुफी असांजे घर आई आहे अच्छा तुझे पुफी के तुझे घर में अचण ते पाबंदी लॻल आहे छा ऐसी तरह का पढ़ाई के बहाने बनाने जो इनकार कर दिया है पर हाँ शायद ये बहाना ना ले सकूंगा सोचा तो पंहिंजी मां खे एतमाद नटी पुफी के कुतो जा छो थी घर मोकिली ये कदम थी जब तू लॻी आईंदे न मां कोशिश कंदुसि त जीअं तुंहिंजे माइटनि सां टकराव जी सूरत पैदा न थिए इनकार न करे छॾे सोगा चई थियो त पोइ तुंहिंजो रद्द अमल कहिड़ो हूंदो सोगा जी ईअं थियो न त पोइ हिन जा ॾाढा ख़राब नतीजा निकिरंदा ॾाढा ख़राब चांहि घुराया बोले छा ॻाल्हि आहे मानी नथो खाई चांहि बि नथो पी इन जो ज़रूर को सबब हूंदो अॻियां जंहिं मक़सद सां आयो आहियां न पहिरीं उहो पूरो थिए पोइ तुंहिंजी मानी बि खाइबी तोखां चांहि बि पीबी मक़सद सुबुह जो आयो आहियां तोखां इक़रार कराइण छाजो इक़रार मूंखे ॻाल्हि त ॿुधा मुंहिंजी कहिड़ी ख़राबी आहे जो तूं मुंहिंजे रिश्ते खां इनकार कयो आहे ओ छॾ ईअं मुंहिंजो खे प्लीज़ का बि ॻाल्हि कर अम्मा जन त ख़ुशि आहिनि न मुंहिंजी ॻाल्हि खे ईअं नज़रअंदाज़ न कर जॾहिं खां तूं इनकार कयो आहे मुंहिंजी निंड हराम थी वई आहे विश्वास कर तूं मिलंदो आहीं त मां तोखे कहिड़ी में इज़त ॾींदी आहियां पर मुंहिंजो मक़सदु इहो त न आहे त मां तुंहिंजी ख़्वाहिशुनि जी कुर्बानी आहे ते तव्हांखे कुर्बान करे छॾियां मुंहिंजो मतिलबु थियो त आउं तुंहिंजी नज़रनि में बुरो आहियां तूं सुठो आहीं ॾाढो सुठो आहीं तूं जंहिं छोकिरी सां शादी कंदे ॾाढो ख़ुशि गुज़ारींदी पर मां तोसां ख़ुशि गुज़ारे न सघंदसि छो थो ॿियो इन लाइ जो तुंहिंजे दिल जी कंहिं गुंड में आबाद थी न सघियो आहे हालांकि मां पाण खे राज़ी करण जी कोशिश बि कई पर कोई फर्क़ु न पियो सोभियो दीदी ॿाहिरि वकात साहब आया आहिनि तव्हांखे सॾो तुम्हारी यारी मां चाहिए मेरी क्लासमेट आहे ॾाढो सुठो छोकिरो आहे हथ मिलाए
सुठो कोन पई करी। केड़ी मनाए? हाँ नहीं आया है। अच्छा सोगन, यू केर हो? मेरे फुफा थो अस्कर तोखे ॿुधायो न त अॼुकल्ह पुफी मुंहिंजे रिश्ते लाइ पंध पई करे। अॼु सांझ पाण मूंखे मञण आया हुआ। अच्छा पोइ छा चयसि? जवाब ॾिनोमांसि पर तूं पंहिंजे बाबा सां ॻाल्हाए छो नथो? यही तो मसइलो आहे सोनिया। मां पंहिंजे पीउ सां एतिरो ॻाल्हाईंदो आहियां जेतिरो बस में वेठल मुसाफ़िर पंहिंजे घर वारे मुसाफ़िर सां ॻाल्हाईंदो आहे। छो? खैर तूं परेशान न थी। इन मसइले जो को न को हल ॻोल्हे वठिबो। हाणे ॿुधायो किथां पिया अचे? तव्हांखे थकल थकल थो लॻे। तो ताईं पहुता थकल नेड़नि जा सारा थकल ही विया। खैर है तू परेशान छो आई? मुझे को नौजवान दोस्त गुजारे हुआ बेचारे जे वञण जी उम्र ही कान हुई। अल्लाह शल जवानन की जवानी बख्शे दे। बीमार हो छा? न बिल्कुल ठीक हो। अचानक बस ही खिलंदे खाईंदे जुदा थी वियो। बस अबा दुनिया दम गुज़रा। हर कंहिंखे उन पार वञणो आहे। अल्लाह। हा बा सोबिया जो हवालो न ॾिनई? मिलेसि? हा मिलियोसि। पोइ इन खां त चङो थिया त न मिलां सां। अंध जे घोड़े ते सवार आहे। हुनजी नज़र जी मियार एतिरो त मथां खां हेठि थी पवे जो आउं त हुनखे नज़र ई कोन थो अचां। हाणे मूं सम्झो त तूं परेशान छो आहीं। हिकिड़ी कीन जहिड़ी छोकिरी लाइ त पंहिंजी वियांह वारी तो लाइ संग खे कुटाइनि छा? मजबूरी आहे त इन मौके ते के वॾे खे ॻाल्हाइणो पवंदो आहे। न त इहा तकलीफ़ तव्हांखे कोन ॼाण। चला इनखे तूं तकलीफ़ थो चवी। इन सौदे लाइ जेकॾहिं पान बिक्री बि रखणो पियो न त इहो सौदो सस्तो सम्झंदुसि। इन खां वॾी ख़ुशी बि मुंहिंजे लाइ कहिड़ी थी सघे थी त तुंहिंजे मथे ते मोड़ ॾिसां। हा छा ॿुधायो तो छा कंदो आहे हुनजो भाउ? डॉक्टर आहे। हू सोबियल रिश्तो पंहिंजे बुफ़ार सां करणु घुरे थो ऐं हुन इन ॻाल्हि खे अञा जो मसइलो बनाए छॾियो आहे। पर बाबा मूं ॿुधाए थो जेकॾहिं हुन इनकार कयो न त पोइ सोबिया जो ॿियो को बि घोट थी न सघंदो। पेशेंस माय डियर पेशेंस। रख अलाह ते। अलाह पाणे भली कंदो।
मूंखे रुगो हिकु दफ़ो हुननि सां ॻाल्हाइण त ॾे, पोइ ॾिसां त कीअं था इनकार कर। ॾिठई न पंहिंजी धीउ जा फिरकार, अञा करीस पास खातिरी, अञा करीस मथो ख़राब। छो छा कयो अथई जो अखियूं खणी ॻाढ़ियूं कयूं अथई? असगर खुद तो जवाब ॾिनई, नखरो त ॾिसीस। असगर वियो छा यूनिवर्सिटी? हा। तो भला ज़ोर जी मेहंदी त न लॻंदी आहे न, जे असगर हुनखे पसंदि न आहे त फाहो त न ॾींदासींसि। छोकिरी थी करे असांजे पगुनि में थी हथ विझे। पर तो पाण ई त चयो हो त सोभिया जी शादी सोभिया जी मर्ज़ी मुताबिक़ कंदासीं। इहा सॼी तो जीत पटी पढ़ायल अथसि, पर मां ॿुधायां थो मां, सोभिया जी शादी थींदी त उते थींदी जिते मां चाहींदुसि। हेलो, तोखे शायदि मुंहिंजो हितां सुठो कोन लॻो, पर छा कजे, हितां अॼु साॻी तरह चिथर करण आई हूंदी आहे न। इहा ई त तुंहिंजी ज़ाती आहे। हा, थी सघे थो मां ई ग़लति हुजां। केॾा वञिणो अथई छा? हा। मां तुंहिंजो घणो वक़्तु न वठंदसि। गुज़िरियल हफ़्ते ॻोठ वई हुयसि, बाबा जी चाचा जो राज़ीनामो थी वियो आहे। मूंखे ख़बर आहे। तोखे ख़ुशी या हैरत न थी? मां बाबा जी बेइज़ती अञा ताईं पंहिंजे ज़हन मां न कढी सघियो आहियां। बाबा वॾो भाउ हूंदे बि नंढे भाउ खां वञी माफ़ी वरिती। हिते शागिर्दनि खे वेहण खां रोकी थो ऐं ॿिनि ॿाहिरनि जे ॻाल्हियुनि ते ख़ुशि नथो थी। एॾो मां बेहस थी विया आहियूं। चाचू ॾाढो ख़ुशि हो, उनखे रुगो तुंहिंजी पढ़ाई जी ॻणती हुई। मां तोखे कुझु यादि थी ॾियारणु चाहियां। चाचे चई त हिन साल ज़रूरु इम्तिहान पास कजां, या मुंहिंजी बि तोखे नंढड़ी गुज़ारिश आहे। छा कंदे अब्बा, तुंहिंजी कहिड़ी थी हले घर में? अॼुकल्ह पटका हूअं बि ज़ाइफ़ुनि ते। न बुआ, ईअं कोन थींदो। मां हुननि खे इहा मनमानी करणु कोन ॾींदुसि। अड़ी मरियम, तोखे इहो वाजिब न हो। झगड़ा हुया त असांजा पाण में हुया, पोइ हिन में त विथियूं न विझी। हा बुआ, तूं गणती न कर। असगर मुंहिंजो पंहिंजो हॾ रत आहे, ईअं कोन थींदो जीअं तूं सम्झी थी। मां भेण आहियां, पाणी त कान आहियां जो मूंखे इहे बि हुकुम हलाए। अमर मां सदको वञां, मुंहिंजी त हले ई कान थी। केतिरो सम्झायो मांसि, झलियो मांसि त न वञ छोकिरीअ ॾे, हुनजी पढ़ाई ख़राब न कर। हिकु न ॿुधाई मुंहिंजी। अमा ॿुधाए थी छॾे, हिते शादी न कंदसि। ऐं जे घणो मजबूर कयो न, ताम घात कंदसि। अमर मां सदको वञां, भाई त सवाली कढ। थो डरे पियो। रब मुंहिंजा, हाणे तूं पाण वटि घुराए मूंखे, छो ॿिनि ॾेरनि जे विच में फाथी आहियां। अहिड़ी ॻाल्हि न कजो न। अब्बा, पहुची वई थई ख़ैर सां। तोखे छा पे चई त तूं मुंहिंजे लाइक़ न आहीं? इहा सभु मानस जी मजाल आहे। जेतिरो न तोखे रोड़ियो अथसि, मानस खे हुन खां ॿीणो न रोड़ियो त मुंहिंजो नालो बि शामिल न आहे। अम्मा, जेको थियो सो त गुज़री वियो, हाणे त ठहण जी ॻाल्हि कर न। तुंहिंजे करे अब्बा, तुंहिंजे करे सभु मदायूं माफ़ कंदीमांसि। बाक़ी मरियम जा ॾिनल सूर खे विसरण जा त कोन्हनि। अम्मा, तूं छा थी सम्झी त सोभ्या मञी वेंदी? रुपए मां अरिड़हं आना ख़ातिरी कर। मां ॾिसां थी शकील में साॻिया पी वारा पाणी आहिनि। हुन जी ॻाल्हि बि लोह ते लीको आहे। मां सदको वञा, मां घोर वञा पंहिंजी बचड़ीअ तां।
सुबुह खां वठी सखणे आवां पिया अची बघिरा खां मुंहिंजी राणी नथी वणे। केॾो सम्झायो मैं त डॉक्टर वारी सुठी माइटी आहे हथों न विञाए पर तो मुंहिंजी हिकु बि न ॿुधी अमड़ पर छा कयां तुंहिंजो बि को नसीब ई अहिड़ो आहे। भला मकान में कहिड़ो साहिब नज़र अचेसि उते छो नथो करे। तुंहिंजो त बसि इहो ई ज़िद आहे त उते छो नथो करे हुन ॾे पाण हली वञे। हो धणीअ धिकियो अची छो नथो ॻाल्हि खे चोरे को नवाब जो पुटु त कोन्हे। हेलो केरु? मां मूंखां त मुंहिंजे ॻाल्हाइण जो अंदाज़ बि विसरी वियो आहे। यूनिवर्सिटी कॾहिं थी अची? फिलहाल तो का खबर कान थी पवे। अदा खे पसंद कोने त मां तोसां मिला इन करे मुझे बाहर निकरण जी बंदिश आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे तुंहिंजो भाउ मूंखां एतिरी नफ़रत छो थो करे? एतराज़ के ॿी ॻाल्हि कोन अथसि सिर्फ़ इन ते अथसि त मां उनजी पसंद खे रद्द करण जो गुनाह छो कयो आहे। कीअं थो गुज़ारी? बस आली काठी वांगुरु दुखी रहियो आहियां। मीराबाई चयो आहे त जे मूंखे प्यार जे दुख जी ख़बर हुजे हा न त नगर नगर इहो पढ़ो ॾियां त को बि प्यार न करे। पछतायो अथई न? विछोड़े जे सूर खे सरण जी कोशिश पियो करियां पर सच पुछी त इहो सूर सरण खां ॿाहिरि आहे। मुंहिंजी शादी जी ॻाल्हियूं तय थी हुयूं आहिनि। नेठ थियार छॾिया अथई न? जी न, इन में मुंहिंजी हा या न जो को दख़ल कोन्हे। फ़क़ति अदा जी मर्ज़ी आहे। प्लीज सोबिया तूने शादी का इनकार करे छॾ प्लीज। पर मुझे ये करण सां को फर्क न पवंदो। तोखे ख़बर कान्हे त घर में मुंहिंजी कहिड़ी पोज़ीशन आहे। तो मूंखे ॾोह ॾींदो आई न पर मां कंहिंखे ॾोह ॾियां?